उडेरोलाल स्टेशन लॻे ॻोठ मोहम्मद हसन सांत में 10 साल मासूम आफ्ताब बल्द अनवर सांत सां कुछ महीना अॻु काशिफ बल्द गुलाम रसूल सांत पारां ज़ना करण जी कोशिश वारो मामलो। मासूम आफ्ताब जे वालिद अनवर सांत ते कमत जे फसल सड़ण जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कयो। मासूम आफ्ताब जे वारसनि माउ फातिमा, अनवर सांद, भाउ गुलाम फारूक सांद, आसिफ सांद, भेण इकरा सांद जो प्रेस क्लब उडेरोलाल स्टेशन अॻियां एहतजाज कंदे चयो त बासर मंजूर सांद, गुलाम रसूल सांद, जुनेद सांद, उर्स सांद, काशिफ सांद, हैदर सांद उडेरोलाल स्टेशन थाने ते मुंहिंजे मुड़स अनवर सांद ख़िलाफ़ कमत जो कूड़ो फसल साड़ण जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। मुंहिंजे मुड़स अनवर खे टंडोल हयार जी हद मां गिरफ़्तार करायो। बासर वॾेरनि असांजो झीण जंजाल करे ॻोठ मां लॾाइण चाहे थो। जॾहिं त मासूम पुट आफ्ताब सांद ॻोठ जे बासर वॾेरे गुलाम रसूल सांद जे पुट काशिफ ज़्यादती जी कोशिश कई हुई, जंहिंजी दांह असां पुलिस थाणे ते ॾिनी हुई। जंहिं बासर वॾेरे मछिड़जी असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करायो आहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खां मुतालबो था करियूं त असां सां इंसाफ़ करे बासर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।